तव्हां मां केतिरनि खे ख़बर आहे अगरि असां उहो न सिखंदा जेकी ॻाल्हियूं असांखे कठिन लॻंदियूं आहिनि तॾहिं असांखे उहो ठही सघंदासीं जेको प्रभु चाहे थो असांखे। मुंहिंजे वीचार सां तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां जेको मुंहिंजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो, मां तव्हांखे जाम प्रोत्साहित कंदी आहियां। मां जाम वक़्तु गुज़ारींदी आहियां इहो सेखारण लाइ कि प्रभु तव्हां सां केतिरो प्यारु कंदो आहे। तव्हांजे जीवन लाइ हिकु योजना आहे ऐं मसीह में तव्हांजी छा पहुच आहे उहो तव्हांखे जॉय स्माइल मिनिस्ट्री सां ख़बर पवंदी ऐं तव्हां उहो ॻाल्हियूं सिखी सघंदव जेको प्रभु तव्हांखे शक्ति ॾिए थो। चाहींदा आहिनि त तव्हां उहो अॻियां वधो उन राति तो। आमीन। इब्राहिम 12:11 में वर्तमान में हिकु प्रकार जी मज़े हुई, पर शौक़ आहे त ॻाल्हि ॾिसण हूंदी तॾहिं पहुचंदव। ऐं पुठियां माण्हू सभई चओ पुठियां, सभई चओ पोइ, जेके उनखे सहन कंदे कंदे पक थी वञे त पुठियां हुननि जी चैन सां गॾु धर्म आहे ऐं उनजो प्रतिफल मिलंदो। उहो उन सां गॾु शामिल थी चुको आहे। धर्म परमेश्वर जी इच्छा सां गॾु, वीचारनि सां गॾु पंहिंजे जीवन में सहमत करे थो। प्रभु सां गॾु धर्मी ठही करे असांखे उन सां गॾु हलणो आहे ऐं उहो निर्बल न थियणो आहे। जंहिं महिल असांखे कुझु ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं आहिनि, असां विसरी वेंदा आहियूं तव्हां छा कयो आहे, तव्हांखे खिलोणो न आहे ऐं तव्हांखे उहो आराम उहे ॻाल्हियूं न करणियूं आहिनि। तव्हांजे जीवन में कुझु कठिनाई आहे, उहो तव्हांखे धिको थो ॾिए जीअं तव्हां अॻियां वधो ऐं उहो अहिड़ी ॻाल्हियूं जंहिंजे लाइ तव्हां उहो सिखो। जाम वक़्त खां तॾहिं तव्हांखे ॾिनो वियो आहे, हाणे तव्हांखे सम्झ में थो अचे त प्रभु तव्हांजे लाइ कुझु नथो करे सघे, उहो व्यवहार नथो सम्झ में अचे। उन वक़्तु तव्हां पंहिंजो मथो ऐं हथ घुमाए करे ख़राबु महसूसु कंदा आहियो। तव्हां सभई चवंदा आहियो त असांखे धर्माई न थियणो आहे, उन जी आवश्यकता कोन्हे, सिर्फ़ु इन करे छाकाणि त तव्हांखे सुठो महसूसु नथो थिए, तव्हां अनुशासित नथा सम्झी सघो ऐं उहो उपलब्ध थी सघंदो आहे अगरि तव्हां चवंदव त तव्हां अनुशासन जे बग़ैर नथा हली सघो। पर त बि इहो ठीकु आहे, मां सम्झी वियो कि तव्हां माण्हू थोरा धैर्य आहियो। तव्हां मां केतिरा माण्हू इहे चई सघंदा आहिनि कि प्रभु इन वक़्तु तव्हां सां कुझु न कुझु व्यवहार करे थो ऐं कहिड़ी ॻाल्हि ते निपटे रहियो आहे। इहा जाम कठिन आहे, इहा जाम कठिन आहे। जंहिं महिल तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़े वक़्त सां प्रभु तव्हांखे न मिलंदो आहे ऐं प्रभु इन विषय से तव्हांखे अनदेखो करे रहियो आहे। अचानक तव्हांखे ख़बर पए त उहो तव्हांखे नज़र थो अचे। तव्हां मां केतिरनि खे ख़ुशी थींदी आहे कि प्रभु हिन वक़्तु तव्हां सां गॾु आहे ऐं काई ॻाल्हि लाइ निपटे थो। त केतिरो बहुमूल्य हूंदो आहे धर्म जो शांतिदायक फल। उहे चवंदा आहिनि त असांखे उहो अनुशासन खे सहन कंदासीं ऐं फल खणंदासीं। धर्म जे शांतिदायक फल जो असांजे जीवन में मां नथी सम्झां त हर राति दोषी अंत कारण जे करे सम्झ में नथो ईंदो आहे, हर सुबुह जो दोषी अंत कारण सां गॾु उथंदो आहे। कुझु न थींदो आहे, इन खां बहितर कुझु न थींदो जॾहिं असां प्रार्थना कंदा आहियूं पर असांखे ख़बर आहे त प्रभु असांखे असांजे विच में कुझु आहे ऐं असांखे असांजो उहो शांती क़ाइमु रखणी आहे। उन खां बहितर, हुन खां वधीक आरामदेही कुझु न थींदो आहे। उन खां वधीक मूंखे ख़बर कोन्हे पंहिंजे जीवन में अहिड़ी कहिड़ी शइ जंहिंजे बारे में उहो ग़लति हुजे। इन जो इहो मतिलबु कोन्हे कि ईअं कुझु कोन्हे, पर अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेकी ख़बर कान अथव, ईअं कुझु कान्हे कि जंहिंजे बारे में प्रभु तव्हांखे अनदेखो निपटी रहिया आहिनि ऐं तव्हांखे जाणी बुझी करे अनदेखो करे रहिया आहिनि ऐं जीअं तव्हां उन जी आज्ञा नथा मञो ऐं उहो शांती जी ॻाल्हि कंदा आहिनि ऐं शांती हमेशह आनंद खणी ईंदी आहे ऐं उन सां धर्मी जो अहसासु थींदो आहे। इन खां बहितर आहे दोषी ऐं अपराधी पंहिंजे पाण सां गॾु थियो जीवन में। केरु जोर सां चवंदो आमीन? इहो सुठो अनुभव आहे। इन खां सचपच समर्थ पाण खे अनुशासन ऐं आत्मा ते काबू करण जे बारे में जेतिरो संभव हुजे, छो त उहा अकेली शइ आहे जेकी तव्हांखे धर्म जो शांतिदायक फल ॾियण वारी आहे। उहो फल जेको तव्हां सभु चाहींदा आहियो। हिकु फुटबॉल कोच जंहिंजो नालो आहे विंस लोम्बार्डी आहे, उहो न चयो उहे नौजवान खे सेखारींदो पाण सां कीअं अनुशासित करणो आहे जीअं उहे सभु हासिल करे सघनि जेके चवनि था उनखे उहो खपे। अनुशासन जे बग़ैर मूंखे विश्वास आहे तव्हां पंहिंजे जीवन में उन जे लाइ सपना ऐं योजना ठाहींदव, उद्देश्य ठाहींदव जीअं तव्हांखे सुधार मिले, शारीरिक रूप सां, व्यापार सां,
हुनखे हासिल करणु असंभव थींदो आहे जेसि ताईं तव्हां पाण खे अञा अनुशासित नथा कयो। मूंखे विश्वास आहे त अॼु जाम माण्हू कुझु कमु करे बिना वेंदा न हितां ऐं फ़ाइदो थींदो। उहे कम जे बिना भात चाहींदा, पर इहो इन तरह सां कमु न थींदो। अॼु जाम माण्हू हितां अहिड़नि माण्हुनि खे पूरी पीढ़ीअ सां उन युग में वञी न हुई जंहिं असां थी आया हुयासीं। माण्हुनि खां जाम वक़्तु कठोर महिनत करण जी उपेक्षा हूंदी आहे ऐं उहो उन्हनि खे पूरो करण सां जाम वधीक वक़्तु मिलंदो आहे। ऐं हद खां वधीक हाणे माण्हू चवंदा आहिनि त असांखे हमेशह पुछंदा आहिनि त तव्हां जाम ॾाढा इहे माण्हू पुछंदा आहिनि कि तव्हां छा था कयो, ऐं उन खां फ़ाइदो पहिरें ईअं न थियो हुयो। हाणे कहिड़ी ॻाल्हि आहे, कमनि जे एॾी दिलचस्प न हूंदी आहे पर फ़ाइदो हमेशह थींदो। अधिकार जी भावना जेकी जाम असांजे संसार में हूंदी आहे ऐं असां सभिनीनि खे परमेश्वर जीअं ठाहींदा आहे त असां सच में असांखे पंहिंजो पाण सां अधिकार न मिलंदो आहे। असां सभिनीनि खां वग़ैरह इहो मिलंदो आहे त असां पंहिंजो ज़िम्मेदार माण्हू न आहियूं। जेसि ताईं असां पाण माण्हू ज़िम्मेदार न ठहंदासीं त फालतुनि ॻाल्हियुनि जो कहिड़ो असरु थींदो। मुंहिंजे वीचार सां अॼु जी इहा ई ॻाल्हि आहे त असां थी करे रहूं। ऐं सभ खां जाम किनी ॻाल्हि इहा आहे, जंहिं महिल मूंखे लॻो उहे माण्हू जेके कम या ॿियो कुझु बि करणु चाहींदा आहिनि, मां इहो न चयो कि कमु नथा करे सघो। माण्हू ईअं आहिनि त जेकी मदद जी ज़रूरत हुजे उन्हनि खे उन जी मदद करणु खपे। जिते माण्हुनि खे कुझु खपे त उहो करणु खपे। जेको हिसो तव्हां पंहिंजे पैसे में ॾेई था सघो उहो तव्हां करे सघंदा आहियो। ऐं असल में इन जो जाम वॾो हट आहे। असां समाज में ॾींदा आहियूं उहा शइ ऐं उनखे बर्बाद में उहो करणु न ॾींदा आहियूं जेकी उहा महिनत कंदा आहिनि ऐं असां ख़तमु नथा करे सघूं उन जी कमु करण जी इच्छा। असांखे इनाम मिलणु खपे इन जो पंहिंजे महिनत जे लाइ। हाणे अॻियां वधण खां पहिरें हिकु ॿ ॻाल्हि ॿुधायां थी। जॾहिं मां कठिन महिनत जी ॻाल्हि कंदी आहियां त शरीर जे कम लाइ शरीर जो कमु हूंदो आहे असांजी उहा योजना ठाहिणु कि असांखे कुझु उपलब्ध थी सघे ऐं पोइ परमेश्वर सां ॿाहिरि रखी पंहिंजे असां भीतर में कुझु उपलब्ध करायूं, करण जी कोशिशि कयूं। प्रभु करे सघे थो, सिर्फ़ु प्रभु करे सघंदो आहे। मां तव्हांखे हिकु ॿ उदाहरण ॾेई थी सघां। मां पंहिंजे 5 साल जीवन में कयो। मां जाम वक़्तु विञायो पंहिंजे ॿारनि खे बदिली करण में, ख़ासि करे उन ॿिन्हिनि मां। उन मां हिकु हुयो मुंहिंजो वॾो पुटु ऐं उहो दोस्त वांगुरु कोन थी सघंदो हुयो। मां हमेशह चवंदी हुयमि मूंखे हुन सां प्यारु हुयो छो त उहो मुंहिंजो पुटु हुयो, पर उहो मूंखे सुठो कोन लॻंदो हुयो। हाणे असांजे कम जी कंदा आहियूं ऐं अगरि तव्हां चओ त मूंखे खिलणु खपे, ॿुधायो हाणे तव्हां ॿुधायो हिकु सुठी ॻाल्हि ॼाणी। जॾहिं उहो वॾो थी वियो ऐं मां प्रभु में वॾी थी वियमि, मूंखे उहो इन करे सुठो न लॻंदो हो छो त उहो बिल्कुलु मूं वांगुरु न हुयो। असल में सच इहा आहे त उहो जाम गुस्से वारे सुभाउ जो हुयो ऐं हुनखे ख़बर पई त इन खां सुठो वक़्तु न नियंत्रण थींदो ऐं हुन चयईं मूंखे सम्झ में कोन ईंदो हुयो त इहा कहिड़ी समस्या आहे। मूंखे बिल्कुलु उहा ई सम्झ में ईंदी हुई जेको मां वीचार कंदी हुअमि। हुनखे बदिलण जी कोशिशि कंदी हुअमि, पंहिंजे घोट ऐं पुट खे, पंहिंजी धीअ खे जेकी ओतिरी साफ़ सुथरी कोन हुई जेतिरो मां चाहींदी हुयमि। मूंखे परमेश्वर पाण सां गॾु निपटणु ॾिनो ऐं पाण ते कमु करणु ॾियणु ॾिनो। उन हताश में ऐं विफल महिनत में इहो ॼाणण लाइ परमेश्वर मूंखे उहो कमु करण जे लाइ कोन ॾिनो आहे। उहो मुंहिंजो पंहिंजो कमु आहे, उहो मुंहिंजे शरीर जो कमु हो। ऐं जॾहिं बि असां शरीर जे कम ते कुझु कंदा आहियूं, कोशिशि करणु बंदि कयूं जेको असां सिर्फ़ु प्रभु खे चई सघंदा आहियूं। असांजे हथ में सिर्फ़ु छड़ी हिकु शइ आहे, उहा आहे हताशा। ऐं जॾहिं हताशा असां सां गॾु हूंदी आहे त असां पंहिंजे पाण खे जाम हताश महसूसु कंदा आहियूं ऐं कंदा आहियूं त असां, केरु चवंदो जोर सां आमीन। उन ॾींहं में मुंहिंजा 2 पासे वारा जिते मां कमु करे रही हुयमि, सो मां हिकु व्यस्त माई हुयमि ऐं देव मथां कमु करे रही हुयमि, पंहिंजे ॿारनि मथां। मां पाण खे बि बदिलण जी कोशिशि करे रही हुयमि, उहो बि न पई करे सघां छो त प्रभु असांखे बदिले सघंदो आहे। उनजो हिसो असां करे सघंदा आहियूं। उहो जेको चए थो असांजे वचननि द्वारा असांखे प्रतीक्षा करणी पवंदी। मुंहिंजो हिसो उहो ई आहे। मुंहिंजे माण्हुनि जे लाइ प्रार्थना कंदी हुअमि जिन्हनि जीवन में
परेशानियूं ॾिठियूं आहिनि ऐं सावधान कंदी आहियां उन्हनि खे कि प्रार्थना कयो, ईअं न कि प्रभु तव्हांखे देव खे बदिलणो आहे, मुंहिंजे ॿारनि खे पासे वारनि खे बदिलणु खपे, पर प्रभु तव्हांखे ॿिए कंहिंखां बदिलण खां पहिरियों मूंखे बदिले छॾियो, छाकाणि त मूंखे वधीक समस्या आहे सभिनीनि खां। ऐं असां उहो कमु कंदा आहियूं जंहिंजी आवश्यकता हुजे पंहिंजे जीवन में, उहो सेवकाई बि असां शुरू कई, पर ॾिसो हिकु वॾी सेवकाईअ जो फल चयो, पर मुंहिंजे जीवन में अहिड़ी जाम समस्या हुयूं, चाहे कुझु बि बदिलाव मिलियो हुजे या न मिलियो हुजे। पर उदाहरण ते मां तव्हांखे सेखारियां थी त 5 साल ताईं इहो कमु कयो हुयो, गिरजे में कमु कंदी हुयमि, मां सेखारींदी हुयमि कि जेके क़रीब 100 माण्हू हुया सेवकाईअ में, उहो बाइबल कॉलेज में सेखारींदी हुयमि ऐं उद्देश्य मिलंदो हुयो। हाणे ताईं मां उहो करे रही आहियां। परमेश्वर जा अचानक कुझु दिलि में अचण कि तोखे वचन सेखारिणो आहे ऐं दुनिया भर में तूं इहो सेखारींदी आहे वचन सां प्रेम करणु, ऐं मां उहो हासिल कयो आहे। जेका चरित्र आहिनि चवंदा आहिनि उहा समस्या आई हुई, पर प्रभु मूंखे चई त तोखे सफलता ॾींदी। जंहिंमहिल असां कुझु ठाहींदा आहियूं ऐं असांखे पुछणो आहे कि प्रभु तव्हांखे जेको करिणो आहे तव्हां पाण कयो, चाहे उहो कुझु बि हुजे, ऐं मां प्रचार कंदमि ऐं तव्हां मूंखे बुलायो आहे त मां उहो बुलावो हमेशह लाइ कंदमि। प्रभु तव्हांखे पहचान ठाहिण लाइ माण्हुनि जे जीवन में ईंदो ऐं उहो चवंदो प्रभु मूं में कमु कयो तव्हां। उहो चरित्र सिर्फ़ु हिकु तरीक़े सां थी सकंदो, उहो अनुशासन ऐं आत्मविश्वास सां काबू करणु, अनुग्रह कराईंदो पंहिंजे जीवन में। उहो व्यवहार कयो उन सां अनुकूल ठहण जी, जीअं तव्हांखे कष्ट न थिए ऐं काई कठिनाई न अचे। पंहिंजे लाइ तव्हां मरियो पियो ऐं जीवन में तव्हांखे शरीर जो जेको हिसो आहे उहो प्रभु खे ॾेई सघो, ऐं प्रभु तव्हांखे ॾिनो आहे हर हिकु अनुशासन जंहिंसां तव्हांजो आत्मविश्वास वधंदो ऐं तव्हां उहो आत्मविश्वास सां करे सघंदव। छो त बाइबल जे अनुसार इहो सच आहे। सच 2 पाठ थिमोथियो में 1:7 में प्रभु चए थो त असांखे डप जी काई ज़रूरत न आहे, प्यार जी, संयम जी, आत्मा जी ज़रूरत आहे, जंहिंमें विरासत में अनुशासन हुजे। उन अनुसार तव्हांखे आत्मविश्वास मिलंदो ऐं उहो आत्मा थींदी, उनखे प्यार मिलंदो, तव्हां सोचे सघंदव, तव्हां चई सघंदव, तव्हांजो व्यवहार सही थींदो, छो त असांजो व्यवहार असांजी सोच ठाहींदो। छो त असांखे ख़बर आहे प्रभु असांखे ॾिनो आहे उहो सभु, उहो असांखे सभु कुझु करे ॾींदो आहे। मसीह में असांखे मुक्ति दादा स्वीकार थी करे उहो तव्हांजे जीवन में ईंदो, छाकाणि त तव्हांजो स्वभाव तव्हांजे पाण खे ॾिसण ईंदो। तव्हां पाण खे ॾिसो ऐं तव्हां बिल्कुलु चवंदव लंबे वक़्त ताईं तव्हां बिना व्यवहार न कंदव। मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां, छो त तव्हांखे इहो वणंदो आहे। जाम कम जेके परे थींदा आहिनि ऐं तव्हांखे परेशान न कंदा आहिनि, हाणे तव्हांखे करण जी ज़रूरत कंदा ऐं तव्हांखे परेशानी थींदव, जाम अंदरां महसूस थींदव, जाम घटिया हैरानी थींदव। इहे ॻाल्हियूं आहिनि जेके ॿुधायां थी। अगरि तव्हां मुंहिंजी ॿुधंदव, तव्हांखे ख़बर आहे तव्हांजी मामा आहियां, अगरि मां तव्हांखे ॿुधायां थी तव्हां मुंहिंजी ॿुधंदव आत्मिक अधिकार सां, सुठो थींदव। मां जाम अमर आहियां ऐं मूंखे ख़बर आहे कहिड़ी ॻाल्हियूं आहिनि। ॿुधाए सघंदी आहियां कि प्रभु जे तरफ़ सां या तव्हांखे दुखी रहणो हूंदो, इन करे तव्हांखे अॼु पंहिंजे लाइ कुझु करिणो आहे। आसे पासे में केतिरा चक्कर लॻायो था, उन तरीक़े सां अगरि तव्हांखे शांती खपे, आनंद खपे, त तव्हांखे इहो जीअणो पवंदो, पंहिंजे दिमाग़ सां न। जेसि ताईं तव्हां मसीह में, जेके तव्हां टीवीअ द्वारा ॾिसो था, अगरि तव्हांखे मसीह में पंहिंजे दिलि में स्वीकार करिणो आहे, पंहिंजे पापनि जे लाइ पश्चाताप करिणो आहे, त तव्हां प्रभुअ खे चओ त तव्हां उन सां प्यार कंदा आहियो, उन ते विश्वास कंदा आहियो, पंहिंजे पाण खे स्वीकार करे छॾियो, पापनि खे मुक्त करे छॾियो, तव्हांखे हिकु बिल्कुलु नओं स्वभाव मिलंदो। कोई बि माण्हू मसीह में आहे ऐं उहो नई सृष्टि करे तो, पुराणी ॻाल्हियूं भुलिजी थो वञे, उहो बिल्कुलु नई ॻाल्हि थो करे, उनखे उहो ॻाल्हियूं ज़रूरु मिलंदी आत्मा में। अचानक उनखे सुठी ॻाल्हियूं ख़बर पवंदी ऐं नवीन ॻाल्हियूं ख़बर पवंदी, सुठो महसूस थींदो, उहो इच्छा कंदो उनखे कहिड़ी ॻाल्हि हुई, ऐं तव्हांखे उहो आत्मा सां उहो मिलंदो जेको तव्हांखे फल मिलणु खपे। उहो शांती, आत्मा जा सभु फल मिलंदा, उहो सभु प्यार, आनंद, शांती, धैर्य, भलाई, सुठी ॻाल्हि, विनम्रता,
आत्मविश्वास, आत्मविश्वास, आत्मनियंत्रण, उहो फल मिलंदो। जेके तव्हांखे भरोसोमंद हुजे त तव्हां अॻियां ईंदव ऐं तव्हांखे उहो बिल्कुलु नई ॻाल्हि मिलंदी। मां बिल्कुलु इहा अनुशासित माण्हू न आहियां, पर तव्हांखे हिकु बीज जे रूप में तव्हांखे उहो विझण लाइ चवां थी। पाणी विझो उनखे ऐं वचन द्वारा वचन खे जेको पाणी ॾींदो उहो तव्हांखे अॼु राति जो वचन ॿुधी करे उन विश्वास द्वारा स्वीकार करे छॾियो वेही करे, ऐं उहो मिलंदो विश्वास सां गॾु। अॼु मुंहिंजे विश्वास सां गॾु जेको मां प्रचार थी कयां, विश्वास करे वचन तव्हां में कमु करे रहियो आहे, शक्तिशाली तरीक़े सां कमु करे रहियो आहे। इहे न कि अंदरि कुझु बि थी रहियो आहे, इन जो कारण तव्हां में इच्छा आहे उहो वधीक पाइण जी जेको प्रभु तव्हांखे ॾियणु चाहे थो। उन जे बजाए जेकी तव्हांजी इच्छा आहे, इन करे तव्हां प्रभु सां गॾु जेतिरो वधीक वक़्तु गुज़ारींदव, जेतिरो वधीक प्रार्थना कंदव, अध्ययन कंदव, उहो वधीक वचन पढ़ंदव, त सुठी किताबूं पढ़ंदव, ओतिरो ई पवित्र आत्मा थींदी पंहिंजे व्यवहार सां गॾु उहो ॿुधाईंदव जेको तव्हांखे मिलणु खपे। सही कमु करण सां ओतिरी तव्हांखे सही करण जी इच्छा थींदव। बाइबल जे अनुसार आख़िरकार उहो कमु ईंदो जेको बिज तव्हां बोयो आहे, उन द्वारा तव्हांखे वण मिलंदो, ऐं उन वण में तव्हांखे कुझु न पर उन जी महिमा मिलंदी। मां ॿियो कुझु नथी चवां कि शैतान तव्हांजी महिमा खे हटाए सघंदो आहे, न, उहो उन जो इस्तेमालु न करणु ॾियो। उनखे सेवकाईअ जो इस्तेमालु कयो, पाण खे माण्हू खां व्यवहार सुठो रखो, बराबरि रहो, ऐं जेके मतिलबी माण्हू आहिनि उन्हनि सां परे रहो। उहो तव्हांजी महिमा जे लाइ कुझु बि चई सघंदा आहिनि, पर तव्हांखे पंहिंजे पाण सां उहो कमु करिणो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी, असांखे इहो आसान न मिलंदो आहे, पर उहो तव्हांखे आनंद ॾींदो। आनंद में तव्हां उहो करे सघंदव। उहो करणु एतिरो सवलो कोन्हे, पर तव्हां करे सघंदव। प्रभु असांखे इन करे न बचायो असांखे उहो सभु मिली सघे। मां चयो प्रभु असांखे इन करे न बचायो जीअं असांखे उहो सभु मिली सघे। उहे चाहींदा त असां सुठी वस्तुनि सां मिलूं, उहे चाहींदा त असांखे आसीस मिले। असांजी नियति सां असांखे उहो यीशु मसीह स्वरूप में असांजो भाग्य ठाहे, ऐं असांजी जेकी ॻाल्हि आहे असां संसार में वधीक धनवान थियूं, ऐं असांजी सेवकाई आहे संसार में सभिनीनि खां हुजे, ऐं सुठे रूप सां असांखे उहो खपे जेकी कंपनी अध्ययन ठाहे सघूं, जीअं प्रभु जा असां सभु वचन ॾेई सघूं, उन भाग्य ते कंहिंजी मदद करे सघूं। उहो चए थो जीअं यीशु मसीह जे स्वरूप में असांखे उहो यीशु मिलियो आहे, ऐं असांखे ॾिसणो आहे त असांजा पिता केरु आहिनि। असां उहो जेको ॾिठो आहे उहो असांजे लाइ जाम सुठो आहे, ऐं जंहिंजे करे असांखे पिता जो प्रतिनिधि करण आयो आहे। इन करे स्वर्ग हली करे असांखे उहो कमु करिणो आहे जेको असांजे लाइ आहे। उहे माण्हू ठाहो जेके वक़्त ते जॻह ते असां थी सघूं, ऐं जॾहिं असां में कुझु हली वेंदो त असां उहो कमु करे सघंदा आहियूं। उहो महान कमु जेको प्रभु असांखे चए थो, छो त असांजी सख्या आहे उहो असांखे सिखी करे पाण ते करणी आहिनि, ॿियनि ते बि असांखे उहो माण्हुनि सां हासिलु करिणो आहे संसार में। उहो सभु माण्हू जेके कनि था, यीशु मसीह जे प्रतिनिधि थी करे असां बीह छॾियूं ऐं उहो वीचार दुनिया में ॿुधाए छॾियूं त असांजा कहिड़ा वीचार आहिनि, त ॾिसो छा थींदो। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां थी जेकी सही आहे। मां दुनिया में वेंदी आहियां, जेकी समस्या हुजे उहो सिर्फ़ु पंहिंजी गाॾीअ ते बम्पर स्टिकर लॻाईंदा, उहो समृति कोन आहे पंहिंजी गाॾीअ ते बम्पर स्टिकर लॻाइण लाइ। उहो ॻाल्हि में गिरजे में वञी करे मां गंभीर हुजां ऐं तव्हांखे संबंधित हुजां। प्रभु मां सिर्फ़ु तयारु आहियां तव्हांजी ॿुधण जी ऐं तव्हांखे सच ॿुधाइण जी, त मसीह में तव्हां केरु आहियो, ऐं अनुशासन ऐं आत्मविश्वास जे बारे में ॿुधाइण लाइ मां तयारु आहियां, ऐं उहो मसीह में मुंहिंजो कहिड़ो नतीजो आहे नियतीअ में। हिकु ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां अनुशासन ऐं आत्मविश्वास जे ॿुधण जे बारे में। इन हफ़्ते अनुशासन संकल्प शक्तिअ खां वधीक हूंदो आहे। इहो सिर्फ़ु ईअं न आहे कि तव्हां चओ मां सम्झी वियमि, धन्य आहियो प्रभु तव्हां, मां पंहिंजो जीवन सुधारण वारो आहियां, मां पंहिंजो वज़न घटाइण वारो आहियां, मां पंहिंजो घर साफ़ रखण वारो आहियां, मां हर रोज़ बाइबल जो अध्ययन करण वारो आहियां, मां 2 कलाक वेहण वारो आहियां, मां प्रार्थना करण वारो आहियां, मां इहो करण वारो आहियां, मां इहो कंदमि, मां उहो कंदमि, मां तव्हांखे अनुशासित थी ॾेखारींदमि।
मुंहिंजी बि इन तरीक़े सां संदेश सां गॾु अहिड़ी प्रतिक्रिया थींदी आहे, छो त मुंहिंजी संकल्प शक्ति जाम वॾी आहे। पर सच इहो आहे त प्रभु हीअं कोन्हे, उहे असांजी संकल्प शक्ति सां शामिल थींदा आहिनि ऐं असांखे साम्हूं रखी करे जीवन ऐं मौत खां ॿुधाईंदा आहिनि त असांखे पंहिंजे जीवन में कुझु करिणो आहे ऐं सिखणो पवंदो। ख़बर अथव केॾनि सालनि ताईं इहो थियो। परमेश्वर चाहींदा त असां कहिड़ा कम आहिनि उहो जेके भुलिजाए छॾियूं। प्रभु असांखे कमु करण लाइ हुकुम ॾींदा आहिनि ऐं सफल थियण लाइ उहो चवंदमि मूंखे सिखण ऐं प्रचार करण जी ताक़त मिली छाकाणि त प्रभु चाहींदा हुया। मां प्रतीक्षा कई, उनखे ख़बर हुई त मां इहो करे सघंदमि छाकाणि त मुंहिंजो विश्वास पको हुयो। मां इहो कयो हुयो, मूंखे सम्झ में अची वियो हुयो। असांखे सम्झणो आहे सचाईअ में, सहीअ में। असांखे चवणो आहे बाइबल यूहन्ना 15:5 में लिखियलु आहे, मूं बिना तूं कुझु न करे सघंदे, कुझु न। असांखे प्रभु जी प्रतीक्षा करण जे बारे में सिखणो आहे ऐं प्रभु जी प्रतीक्षा करणु थोरो भिन्न आहे। ऐं पढ़णु, अध्ययन करणु, इनखे चवणु खपे त असांखे प्रभुअ सां गॾु उहो कमु करिणो आहे, शांतीअ सां वक़्तु बिताइणो आहे। जेकी परिभाषा आहे प्रभुअ जे उन अनुसार चुप रहणु, प्रभुअ जी उपस्थिति में शांती रहण में, इहो ख़बर पवणु त तव्हांखे ख़बर आहे कुझु न कुझु करे सघंदा आहियो। उन जो अनुग्रह कयो। हिन करे मां तव्हां सां हिमत वधाइण जी चाहियां ऐं तव्हांखे ॿुधायां थी त जेको अनुशासन ऐं आत्मविश्वास आहे उहो तव्हांखे वधणो आयो आहे ऐं उहो जेको वचन आहे उहो तव्हांखे आवश्यकता आहे उहो कमु करण जी। तव्हां उनखे बदिलियो ऐं उहो बदिली करे तव्हांखे आत्मविश्वास ईंदो। मां तव्हांखे उत्साहित थी कयां त तव्हां इहो सिखो, पंहिंजो वक़्तु बितायो प्रभुअ सां गॾु। मंझंदि जो, शाम जो, जंहिंमहिल तव्हांखे वक़्तु मिले तव्हां प्रभुअ सां गॾु वक़्तु बितायो ऐं तव्हांखे सुठो लॻंदो। इहो तव्हां ॿीहर बि चई सघंदा आहियो। हिन मां कुझु बि तव्हांजे लाइ कमु कोन्हे छो त तव्हां मुंहिंजी कुर्सी भुलिजी विया आहियो। इहा हिन हफ़्ते मूंखे कुर्सी कोन मिलंदी, मां हेॾी ॿुढी आहियां। वाक़ई में साल जे विच में मूंखे चेले जी जाम तकलीफ़ थी वई हुई ऐं मूंखे ख़बर हुई त मूंखे कहिड़ी घुर्ज आहे। उहो मूंखे आराम करिणो आहे, जंहिंजे करे आदत पइजी वई। हाणे मूंखे सुठो लॻंदो आहे। मां चयो वाह, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। कुझु वेही करे एतिरो नथी थकां, परमेश्वर सां गॾु वक़्तु गुज़ारे उहो कमु कयां पंहिंजे जीवन में। मां तव्हांखे ॾिसणु चाहियां थी, असां सच खां जाम हैरान थींदा आहियूं। तव्हां मुंहिंजी किताबु पढ़ंदा आहियो बैटलफील्ड ऑफ द माइंड ऐं तव्हांखे ख़बर पवंदी उहो टुकड़नि में मिलंदव। ओह, इहा मुंहिंजी सोच ख़राबु आहे। इहा समस्या आहे। असां सचाईअ में जाम हैरान थी वेंदा आहियूं। हा, ऐं पोइ असां गिरजे वेंदा आहियूं ऐं सुठो प्रचार ॿुधंदा आहियूं। तव्हां हिन हफ़्ते अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधंदव, पोइ सोचींदव तव्हांजे जीवन में कमु नथो थिए, छो त तव्हां टी शर्ट ख़रीदी आहे, तव्हां सेमिनार में विया आहियो, ख़रीद कयूं आहिनि CDs ऐं DVDs। हाणे बि सोचींदा आहियो त मुंहिंजी छा समस्या आहे। मां गिरजे वेंदी आहियां, ईअं मां उहो कंदी आहियां, उहो कंदी आहियां। त मां हिन जे लाइ जाम ख़ुशनसीबु आहियां। इहे सभु हिकु पहलू जा टुकड़ा आहिनि। असांखे प्रभु में वञणो आहे, उन जी उपस्थिति में चवणो आहे प्रभु पंहिंजे जीवन में इनखे सफल ठाहियो। जेकी तव्हांजे जीवन में उहो पैदा कंदी आहे तव्हां जेको चाहियो था, तव्हांखे घुर्ज आहे। वधीक माण्हू चाहींदा आहिनि त उनखे शयूं खपनि ऐं उहो करणु न चाहींदा आहिनि। मां तव्हांखे प्रोत्साहित थी कयां, ॿई शयूं तव्हां सां गॾु हुजनि ऐं तव्हांखे उनजो नतीजो मिले। असां अॼु 4 भागनि जी हिकु ऑडियो CD जी श्रृंखला डेवलपिंग डिसिप्लिन एंड सेल्फ कंट्रोल पेश था कयूं। मां तव्हांखे ॿुधायां थी, इहा चुनौती आहे। तव्हांखे अक्सर इन सां कुझु न कुझु मदद मिलंदी हूंदी हुयमि जॾहिं मां हिनखे लिखां पई ऐं तव्हांखे हिन सां मदद मिलंदी आज़ादी जी। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।